पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदव त हाणे हेॾां रुंडो ऐं हुन जाबर ख़ान जो ठाह थी वेंदो। उहे जेको आहे पाण में आस्ता आस्ती तौरु ठाह करे चाकर ख़ान खे ख़तमु करण जी कोशिशि कंदा। उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी चाकर ख़ान खे ख़तमु कयो वञे। इहे होॾां वरी सांवल जेको आहे आसिरो ॾींदो चाकर खे त पोइ मां तोखे राति ॿुधाईंदुसि, लेकिन तोमें बर्दाश्त हुजे। हू चवंदो मूंखे सभु ॿुधा, मूं में बर्दाश्त आहे। आहिस्ता आहिस्ता किस्तनि हर किस्त में थोरो थोरो राति ॿुधाईंदे 15-20 किस्तनि ताईं कमु हलाए वेंदो ऐं पोइ जेको आहे इन जी ख़बर पवंदी वञी। ऐं चाकर ख़ान जेको आहे इहा कोशिशि में हूंदो त मां राजनी खां वठां ऐं आख़िरी हुन ताईं पुॼां। तेसीं ताईं जेको आहे जाबर वारा चाकर ख़ान खे हटाइण जी पूरी कोशिशि कंदा। हुन जेको इहो रुंडो टूंडो आहे इहो बि पूरी कोशिशि कंदो। ऐं हेॾां दोस्तों मां ॿुधाईंदो वञा त चाकर सांवल बि पंहिंजी कोशिशि में आहे त आहिस्ते आहिस्ते हिकु राति ॿुधायां जे हिकु मन ॿुधाईंदुमि त मूं ते चिड़ी पवंदो ऐं मूंखे विढ़ण जूं ॻाल्हियूं कंदो मूंसां। इन जे करे हुनजी इहा ई कोशिशि आहे। दोस्तों जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त अगरि तव्हां इसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शायदि को ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे हर वक़्तु बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा।